मानवारा साथियों जिए सिंधु देश। शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी जे रियासती कत्ल ऐं कातलन के वाइको न करण खिलाफ 10 जून 2012 ते सकरन बाईपास तारीख़ी धरणो हयो जंहिंमें शिरकत लाइ अवां सभिनी सिंध दोस्तन के शिरकत जी दावत ॾिजे थी, जंहिंमें शरीक थी शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी सां वफ़ा जो अज़म कंदा। 12 GSN कौमी महाज जसकम मीडिया से।